बिटशा मां खे ख़बर ॾींदा हलूं त बिटशा में रमज़ान अल मुबारक दौरान असिस्टेंट कमिश्नर हाला जो ओचितो दौरो। बिटशा में अताई डॉक्टरनि ऐं स्टोरनि ते गैर मयारी दवाउनि बाबति काफ़ी स्टोर सील कया विया आहिनि। डॉक्टर क्लिनिकूं बंदि करे गुम थी विया आहिनि। सरेआम हलंदड़ होटलनि मालिकनि ते ॾंड हया विया आहिनि। काफ़ी होटलनि ते मातर कार्रवाई पिणु कई वई आहे, जंहिंखे 10,000 ॾंड हयो वियो आहे। इन खां सिर्फ़ 2,000 रुपया वसूल कया विया आहिनि। ॿिए तरफ़ स्टोर मालिकान स्टोर मुकमल बंदि करे असिस्टेंट कमिश्नर खिलाफ़ एहतजाज पिणु कयो आहे। असिस्टेंट कमिश्नर हाला महांगाई खिलाफ़ मुख़्तलिफ़ रेड़नि दुकानदारनि खां फ्रूट तोड़े सब्ज़ी जा रेट मालूम कया आहिनि। मुख़्तलिफ़ रेड़नि सब्ज़ी जे दुकाननि जे मालिकान खे ॾंड पिणु हया विया आहिनि। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर हाला मज़ाहिर अली अबड़ो ॿुधायो आहे त रमज़ान अल मुबारक दौरान हथरादू महांगाई ऐं स्टोरनि ते नशावर ऐं गैर मयारू दवाऊं विकिरो करण जूं शिकायतनि बाबति दौरो कयो आहे। शहर अंदरि कुझु स्टोरनि खे सील बि कयो वियो आहे। सभिनी खे लास्ट वार्निंग पिणु ॾिनी वई आहे। अताई डॉक्टरनि खिलाफ़ बि कार्रवाई कंदासीं। महांगाई जी रोकथाम लाइ कमु करे रहिया आहियूं। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131096 मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।